सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि जा ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। शिकारपुर, मोरो, जरवार, पंगरियो, महड़ समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। टेस्ट पास करण बावजूदि ऑफर आर्डर जारी न कया विया आहिनि। ज़हनी परेशानियुनि जो शिकार आहियूं, इंसाफ़ कयो वञे। हिन हवाले सां असां राब्तो कयो आहे 33 खां 39 IBA जी टेस्ट पास कंदड़ तहरीक जे सरवाण दीदार हुसैन लिगारी सां। जी हरीश भाई, त असां मुसलसल जेके असां स्टार्ट कईसीं IBA 33 खां 39 खां 1 साल खां एहतजाज कंदा पिया अचूं। सिंध गवर्नमेंट जेका पॉलिसी ठाही हुई 45% डेट, उन खां बाद जेके उम्मीदवार घटि पास थिया हुआ, पोइ हिननि हिकु काबीना में हिकिड़ो फ़ैसिलो खणी ऐं नरमी कई। पोइ हिननि 40% ते हिकिड़ो खणी माना पॉलिसी ठाही। उन खां बाद हिननि हिकु टी पॉलिसी ठाही जेका हार्ड एरिया डिक्लेयर कई, जेके पंहिंजे मख़सूस इलाइक़नि खे, जेके मिनिस्टर जा पंहिंजा इलाइक़ा हुजनि ऐं सरदार शाह पंहिंजे इलाइक़े खे नवाज़े वेठो आहे। जिते तक में इलेक्शन थिए त उते वोटर आहिनि, उते उन्हनि खे पास करे ऐं साईं CM जो मांझंदि पंहिंजो ऐं बान सईदाबाद उन हिसाब उन जॻह ते उन्हनि खे 33 ते ऑफर ॾिना विया। पूरी सिंध, अधु सिंध हिननि पास कई आहे, अधु सिंध हिननि जेको आहे न पास कई आहे। ऐं हार्ड एरिया ऐं सॉफ्ट एरिया जो ड्रामो रचाए त उन्हनि हिकु ॿीठी पॉलिसी हिननि हिकिड़ो निज़ाम ठाहियो आहे। ऐं पूरी सिंध में असांजा नौजवान जेके नियाणियूं ऐं रोडनि ते ऐं जेके सरापा एहतजाज कंदा था अचनि पूरी सिंध में, इन सिलसिले में असां बिलावल साहब खे अपील कंदासीं त महिरबानी करे असांजे 33 खां 39 पूरे ओवरऑल पूरे सिंध खे PST ऐं GST में ऑर्डर ॾिना वञनि ऐं पास बि कयो वञे। न त ॿिए सूरत में असां एहतजाज जो दाइरो ही जेको आहे असां वधाईंदासीं ऐं पुरअमन तरीक़े सां एहतजाज जो असां दाइरो वधाईंदासीं। ऐं उन सिलसिले में असांखे महिरबानी करे जल्द में जल्द असांखे नोटिफिकेशन ॾिनो वञे, जीअं असां पंहिंजो एहतजाज जेको आहे न घटि करे छॾियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।